अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे मटियारी में ख़बर ॾींदा तो मटियारी वेझो ॻोठ क़ंडो अनड़ में अचानक 10 घरनि खे बाहि वकोड़े वई। बाहि लॻण सबबि घरनि में पियल लखे रुपयनि जो अनाज भू ऐं घरेलू सामान सड़ी रख थी वियो आहे। आख़िरी इतलाउनि ताईं का बि फायर ब्रिगेड वाक़े वारे हंधि न पहुती आहे। मुतासिरीन पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो आहे। बाहि खे चाहे घरनि में बिठल चौपायो माल बचाए वरितो आहे। बाहि लॻण सबबि उनड़ बिरादरी जे लाडू उनड़, उमेद अली उनड़, खेर मोहम्मद उनड़, जान मोहम्मद उनड़, शेर मोहम्मद उनड़, मोर उनड़ ऐं ॿियनि जे घरनि खे बाहि वकोड़े वई। हिन मौक़े ते ॻोठाण जी सार लहण लाइ ज़िले कौंसिल मेंबर सैयद फज़ल हबीब शाह, यूसी चेयरमैन जुल्फकार अली खटियाण मौक़े ते वाक़े वारे हंधि पहुची मुतासिरीन सां ॻाल्हियूं करे फिलफोर मदद करण जी ख़ातिरी कराई आहे। जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं इंतज़ामिया पारां का बि फायर ब्रिगेड न पहुची सघी आहे। जॾहिं त मुतासिर माण्हू घरनि खे बाहि लॻण सबबि ॿारनि समेत ज़िले इंतज़ामिया पारां मदद जे लाइ खुलियल आसमान हेठि इंतज़ार में वेठल आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।